अस्सलामुअलैकुम व्यूअर्स, क्या तव्हां सब उम्मीद आहे त बिल्कुलु ठीक ठाक हूंदो, खुशबाश हूंदो, पंहिंजनि सां गॾु हूंदो, पंहिंजनि प्यारनि सां, स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे बि हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजो प्यार मोहब्बत दुआऊं हमेशह तव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि। सो अॼु के प्रोग्राम में तव्हांखे चओ था वेलकम। प्रोग्राम जो नालो आहे नाइट लाइफ ऐं इन प्रोग्राम में शामिल कंदा आहियूं तव्हांजो लाइव कॉल्स ऐं ॿुधंदा आहियूं तव्हांजे ख़ूबसूरत आवाज़ में ख़ूबसूरत गाना ऐं रखंदा आहियूं हिकिड़ो ख़ूबसूरत को टॉपिक जंहिं शामिल कंदा आहियूं तव्हांजा राय। ऐं माशाल्लाह तव्हां सभिनीनि जा राय तमामु बहितरीनु हूंदा आहिनि ऐं कोशिशि रहंदी आहे त हर हफ़्ते असां कुझु न कुझु अहिड़ो गेटअप रखूं जेको शायदि माण्हुनि खे यादि त आहे पर उन्हनि खे एतिरो ॾिसी न सघंदा आहिनि या उन्हनि शयुनि जी उन्हनि खे एतिरी नॉलेज न हूंदी आहे। सो कल्ह जेको असांजो टॉपिक हुयो ऐं जेको असांजो गेटअप हुयो उहो असांजे ई पाकिस्तान में हिकिड़ो सूबो आहे जंहिंमें असां पश्तो लुक जेको आहे कल्ह जो रखियो हुयो ऐं तव्हां खां लैंग्वेजिस जो पुछियोसीं त तव्हांखे केतिरियूं लैंग्वेजिस ईंदियूं आहिनि। सो काफ़ी तव्हांजो सुठो रिस्पॉन्स रहियो। अॼोके प्रोग्राम में बि शामिल कंदासीं तव्हांजो राय ऐं हिकिड़ो नंढो टॉपिक रखंदासीं ऐं तव्हां कॉल करे पंहिंजी आवाज़ में ख़ूबसूरत गाना बि असांखे ॿुधाए सघो था। सो अॼोको टॉपिक असांजो इहो आहे। हूअं त मां चवंदी रहंदी आहियां माशाल्लाह मुंहिंजा तमामु सुठा कॉलर आहिनि ऐं तमामु बहितरीनु कॉलर आहिनि ऐं उन्हनि सां ॻाल्हाए मूंखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। जेको बि टॉपिक रखंदी आहियां बख़ूबी हुन ते ॻाल्हाईंदा आहिनि। सो इहो त मां डिसाइड कंदी आहियां त मुंहिंजा समूरा कॉलर माशाल्लाह तमामु सुठा हूंदा आहिनि पर मां चाहींदमि त पब्लिक जेको असांजो प्रोग्राम ॾिसे थी, जेके असांजा व्यूअर्स ॾिसनि था, उन्हनि ते अॼु रखियो वञे। अॼु इहो फ़ैसिलो उहो कंदा त जेको असांजे प्रोग्राम जा कॉलर्स ईंदा आहिनि। माशाल्लाह इलाही टाइम थी वियो असांजे प्रोग्राम में त रेगुलर कॉलर्स बि आहिनि, नया कॉलर्स बि आहिनि। सो तव्हां असांखे ॿुधाईंदो त इन प्रोग्राम जो बेस्ट कॉलर केरु आहे जेको सुठो परफॉर्म कंदो आहे ऐं सुठे तरीक़े सां ॻाल्हाईंदो आहे, चाहे उहो टॉपिक हुजे या सॉन्ग हुजे या का ॻाल्हि करणी हुजे त सुठे नमूने जेको आहे केरु ॻाल्हाईंदो ऐं केरु सुठो कॉलर आहे असांजो रेगुलर कॉलर या न्यू कॉलर या जेको बि इहो तव्हां असांखे ॿुधाईंदो कॉल करे। नंबर जेको आहे स्क्रीन ते हली रहियो आहे, तव्हां असांखे जॉइन करे सघो था, लाइव कॉल करे सघो था ऐं ॻाल्हाए सघो था ऐं यकीनन तव्हांजी ज़िंदगी तमामु सुठी गुज़री रही हूंदी। ऐं मां इहो ई चवंदी रहंदी आहियां त हर इंसान जी ज़िंदगी जेका आहे अल्लाह पाक जे तरफ़ां ॾिनल हिकिड़ो तोहफ़ो आहे। हिन तोहफ़े खे असांखे प्रॉपर तरीक़े सां गुज़ारणो आहे, सुठे तरीक़े सां गुज़ारणो आहे। ज़िंदगी आहे टेंशन, मसला, प्रॉब्लम्स, दुख, तकलीफ़ूं, हर शइ जेके आहिनि असांजी ज़िंदगी जो हिकिड़ो पार्ट आहिनि पर असांखे इन्हनि ते पंहिंजी ज़िंदगी ख़राबु नाहे करणी, इन्हनि खे फेस करिणो आहे, इन्हनि सां असांखे फाइट करणी आहे ऐं इन्हनि सभिनीनि शयुनि खे ख़तमु करे असांखे पंहिंजी सुठी ज़िंदगी गुज़ारणी आहे, तमामु बहितरीनु नमूने सां असांखे गुज़ारणी आहे। कॉल था शामिल कयूं। प्रोग्राम जी फर्स्ट कॉल आहे, ॾिसूं था त केरु आहिनि। अस्सलामु अलैकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम दी। जी अदा केरु किथां? हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु ऐं किथां? मिस्त्री मोहम्मद अयूब मक्सी ॻाल्हायां थो, जल मक्सी खां। कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? ख़ैर आहे दी, अमन आहे, दुआ ख़ुशि आहियो दी? अल्हम्दुलिल्लाह जी, तव्हांजी दुआऊं आहिनि, मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। अॼोको जेको टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे? जी दी, टीवी हाणे ऑन कयोसीं टॉपिक थोरो। न ॿुधो आहे, मां रिपीट कयां? जी जी। अच्छा, टॉपिक इहो आहे त तव्हां असांखे ॿुधाईंदो त हिन प्रोग्राम जो बेस्ट कॉलर केरु आहे? जी, प्रोग्राम जो बेस्ट कॉलर केरु आहे? असांजो नाइट लाइफ प्रोग्राम आहे, हिन में जेके कॉलर्स शामिल थींदा आहिनि प्रोग्राम में, सो तव्हांखे सभिनीनि खां सुठो कॉलर केरु लॻंदो आहे? भेण हाणे कहिड़े खे घटि कईंदा, सभु बेस्ट कॉलर आहियूं। कंहिंखे घटि न आहे चवणो, सिर्फ़ु न डिसाइड कंहिंखे बि घटि न आहे चवणु, सभु बेस्ट आहिनि। अच्छा चलो, सभु बेस्ट आहिनि। ओके जी, को गानो ॿुधाइणु चाहींदो तव्हां पंहिंजी आवाज़ में? जी हा, ॿुधायो। तुंहिंजी सिक में वेही लिक में रोज़ रोअण जो मां आदी थी वियुमि। तुंहिंजी सिक में वेही लिक में रोज़ रोअण जो मां आदी थी वियुमि। जुदाईअ जूं डिघियूं रातियूं हो रोअण जो मां आदी थी वियुमि। तुंहिंजी सिक में वेही लिक में रोज़ रोअण जो मां आदी थी वियुमि। वाह जी वाह, ज़बरदस्त। डेडिकेट करणु चाहींदो? जी हा, प्यारो भाउ मोहम्मद अनवर और मुंहिंजो शागिर्द तुफैल मक्सी, ओस्मान, ओके आरिफ मक्सी। ओके जी, डेडिकेट कंदासीं। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, मां क्लियर कंदी हलां त असांजे जेके कॉलर्स शामिल थींदा उहे इहो सोचींदा त न असां कंहिंजो नालो खणूं, ॿिया माण्हू बुरा मनाई वेंदा।
या सभिनीनि खे सुठो चवणु खपे, कंहिंखे ग़लति न चवणु खपे। मां इहो ई पे चयमि त मतिलबु मुंहिंजा तमामु सुठा कॉलर्स आहिनि, पर तव्हां असांखे ॿुधाईंदो त बेस्ट कॉलर केरु आहे, ताकी नेक्स्ट टाइम जे लाइ सभिनीनि खे हुजे त न यार हिन कॉलर खे इन जी इहा ॻाल्हि पसंदि आई तॾहिं उहो हुनखे पसंदि आहे, त ताकी नेक्स्ट कॉलर बि पंहिंजे पाण खे उन तरीक़े सां शामिलु थिए प्रोग्राम में। सो कॉल त शामिलु कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि व बरकात। वदी नीलम कीअं आहियो? ठीक ठाक आहियो? मां बिल्कुलु ठीक ठाक आहियां। मीर मोहम्मद मुगैरी फ्रॉम दुबई। जी अदी कीअं आहियो तव्हां? ठीक ठाक आहियो? अल्लाह पाक जा महिरबानी वधी। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजूं दुआऊं आहिनि। मां बिल्कुलु ठीक ठाक लॻी पई आहियां। अॼु कुझु असांजो टॉपिक आहे प्रोग्राम में, तव्हां ॿुधो आहे? जी जी बिल्कुलु। माना अवां प्रोग्राम जो बेस्ट कॉलर केरु आहे जी? माना ईअं चवंदमि त कॉलर सभु भला आहिनि, हा, पर जेको शाइरी सां गॾु जेको माना कॉलर आहे त उहो मां उहो ई चवंदो त सिमाट सनावलो जेको न पंहिंजो जेको पैगाम इहे माना शाइरी जे लक़ब सां ई ॾींदो आहे जी। वाह जी वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। बिल्कुलु जी ईअं ई आहे। तमामु सुठे तरीक़े सां प्रोग्राम में शामिलु थींदा आहिनि, शेरो शाइरी बि ॿुधाईंदा आहिनि ऐं वाकई। सो कोई ख़ूबसूरत गानो तव्हां पंहिंजी आवाज़ में जेकॾहिं ॿुधाइणु चाहियो त? असीं गाने खां अॻु मां तव्हांखे हिकिड़ो गुज़ारिश कंदुमि त अॼु तव्हां मुंहिंजे दोस्त सिमाट सनावला जो बर्थडे आहे, तव्हां हुनखे विश कजो त वॾी वॾी महिरबानी थींदी अॼु अव्हांजो। ठीकु आहे जी, मां बिल्कुलु विश कंदमि तव्हांजे बेस्ट फ्रेंड खे। तव्हां गानो ॿुधाईंदव? जी जी अॼु बिल्कुलु गानो ॿुधाईंदासीं। ॿुधायो जी, गानो ॿुधाईंदासीं। मिलिया दोस्त अहिड़ा तबाही मचाए विया, असां उते माण्हू बंगला ठाहे विया। मिलिया दोस्त अहिड़ा तबाही मचाए विया, असां उते माण्हू बंगला ठाहे विया। अदी बेवफा खे डेडिकेट कंदुमि। बेवफा खे डेडिकेट कयोसीं। पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखंदव। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, इहो आहे असांजा कॉलर मीर मोहम्मद मुगैरी फ्रॉम दुबई। उन्हनि जो इहो ई चवणो हुयो त उन्हनि जे दोस्त जी यानी कि असांजे प्रोग्राम जे रेगुलर कॉलर स्मार्ट सनावला जी अॼु बर्थडे आहे। सो मां पंहिंजी तरफ़ां पंहिंजी टीम जे तरफ़ां उन्हनि खे दिलि जी गहराइनि सां विश कंदमि। स्मार्ट सनावला, तव्हां हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो एंड मैनी मैनी रिटर्न्स ऑफ द डे। सो तव्हां जॾहिं शामिलु थींदो त तव्हां खां मां कुझु पुछंदमि। सो टॉपिक अॼु को असांजो इहो ई आहे त असांजे प्रोग्राम जो बेस्ट कॉलर केरु आहे। इहो सभु तव्हां सोचे करे ॿुधायो, प्रॉपर तरीक़े सां सोचो ऐं ज़हन लड़ायो त इन प्रोग्राम जो बेस्ट कॉलर केरु आहे। ते तरह सां ॿुधूं त हिकिड़ो ख़ूबसूरत सॉन्ग तव्हां बि ॾिसो ऐं असां बि ॾिसंदासीं। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में हिकु बार ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार ऐं ख़ुशि आमदीद। सो प्रोग्राम जो नालो आहे नाइट लाइफ ऐं हिन प्रोग्राम में अॼु टॉपिक आहे त असांजे प्रोग्राम जो बेस्ट कॉलर केरु आहे ऐं तव्हांखे ॿुधाइणो आहे त केरु अहिड़ो कॉलर आहे जेको प्रॉपर तरीक़े सां शामिलु थींदो आहे प्रोग्राम में। सो कॉल त शामिलु कयूं। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु किथां? इरफान अली कास्केली कोट गुलाम शाह मरी ओठो मरी। कीअं आहियो तव्हां? ठीक ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक, मज़े में। ख़ुशि जो हमेशह। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। अॼु टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी जी बिल्कुलु, गाना ॿुधाईंदासीं। गाना ॿुधाईंदव? जी जी। टॉपिक ते न ॻाल्हाईंदव? टॉपिक ॿुधायो, असां टॉपिक ॿुधो न आहे। प्रोग्राम जो बेस्ट कॉलर केरु आहे असांजे नाइट लाइफ जो? हेलो हेलो जी जी। नाइट लाइफ प्रोग्राम जो बेस्ट कॉलर केरु आहे? बेस्ट कॉलर टॉपिक असांखे नथो अचे, बाक़ी गानो ॿुधाईंदासीं। ॿुधायो। ओरुली वियासीं सजण जे आसरनि में, ओ चयईं मिलबो मिलण जे आसरनि में। ओरुली वियासीं सजण जे आसरनि में, ओ जिते दिलबर मूंखे घुरायो, जिते दिलबर ओ जिते दिलबर मूंखे घुरायो, उते पाण पिरी कोन आयो। ओ चयईं मिलबो मिलण जे आसरनि में, रुली वियासीं सजण जे आसरनि में। आहे है छा ॻाल्हि आहे तव्हांजी? डेडिकेट करणु चाहींदो? जी जी बिल्कुलु डेडिकेट करणु चाहींदासीं। इमरान अली कास्केली, अयास कास्केली, जेके दोस्त ॾिसनि पिया असांखे सभिनी जे नाम। ठीकु आहे जी, समूरनि ख़ासि ख़ैलीस खे तव्हांजो इहो गानो कयोसीं डेडिकेट। पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। व्यूअर्स, काॾे बि हुनजो असां सां गॾु रहजो। मोटो था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो नाइट लाइफ।
वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में एक बार ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार ऐं शायदि कमर्शियल ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं प्रोग्राम नाइट लाइफ में। अॼु को जेको टॉपिक आहे उहो इहो ई आहे त तव्हां असांखे ॿुधाईंदो त हिन प्रोग्राम नाइट लाइफ जो बेस्ट कॉलर केरु आहे, कहिड़ो अहिड़ो कॉलर आहे जंहिं सां गॾु जॾहिं कॉल कंदो आहे त तव्हां ॿुधंदा आहियो त तव्हांखे सुठो लॻंदो आहे ऐं तव्हां हुनजी कॉल जो बि इवन वेट कंदा आहियो। सो कॉल त शामिलु कयूं। अस्सलाम वालेकुम। ठीकु आहियो? मां ठीकु ठाक अदा, केरु किथां? आदि सजाद हसन ॻाल्हायां थो भेण, कराची खां। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह। आदि तव्हां भेण ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह जी, मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। दुआउनि तव्हांजूं। अॼु को जेको टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे? हा आदि टॉपिक ॿुधो आहे। छा चवणु चाहींदो? आदि कॉलर माशाल्लाह सभु भला आहिनि, कंहिंजो नालो नथा खणी सघूं। चलो सही आहे। गानो ॿुधाइणु चाहींदो? जी आदि। ॿुधायो। दुख थे थो दगा दिल यार थो करे, दुख थे थो दगा दिल यार थो करे, कॉल डिस्कनेक्ट थी वई, शायदि क्रेडिट घटि हुयो इन करे जेको आहे कॉल अधु में ई हली वई। कोशिशि कंदा कि जॾहिं कॉल कयो त तव्हां थोरो क्रेडिट तव्हांजो प्रॉपर हुजणु खपे, छो जो टॉपिक बि हूंदो आहे, सॉन्ग बि हूंदो आहे। सॉन्ग त तव्हां उहो माशाल्लाह सुठो पिया ॿुधायो, पर नसीब जी ॻाल्हि आहे। सो व्यूअर्स, अॼु को टॉपिक जेको उहो आहे असांजो इहो ई आहे। मां तव्हांखे वरी चवां थी त मां तव्हांखे इन थी चवां त तव्हां कंहिंजी बुराई कयो, कंहिंजी चङाई कयो। तव्हां डायरेक्ट इहो ॿुधायो त कहिड़ो अहिड़ो कॉलर आहे जेको तव्हांखे पर्सनली पसंदि आहे, तव्हां हुनजी कॉल जो वेट कंदा आहियो, त उहो कॉल करे त असां ॿुधूं हुन जूं ॻाल्हियूं। कॉल त शामिलु कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कैसी हैं नीलम? मैं बिल्कुल ठीक ठाक। फिरोजा, आप कैसी हैं? अल्लाह का शुक्र है, ठीक हूँ। प्रोग्राम में आपको वेलकम करते हैं। आज का टॉपिक आपने सुना है? जी सुना है। क्या कहना चाहेंगी? नीलम, मैं खुद हूँ बहुत अच्छी। आप खुद हैं? बिल्कुल जी, आप खुद बहुत अच्छी कॉलर हैं हमारी और माशाल्लाह बहुत अच्छे तरीके से बात करती हैं। सो थैंक यू सो मच। बिल्कुल जी, आप हैं हमारी अच्छी कॉलर। मैं मजाक कर रही थी। आपके जितने कॉलर है ना, इतने मोहब्बत और इतने खुलूस और इतनी अच्छी बातें करते हैं कि जो भी आते हैं ना सब बहुत अच्छा बोल रहे होते हैं। अच्छा बोल रहे हैं। मैं तो सबको अप्रिशिएट करूंगी क्योंकि इतने खुलूस और मोहब्बत से वो आपको कॉल करते हैं। हाँ जी, तो इसलिए सब अच्छे हैं आपके कॉलर। ओके जी, थैंक यू सो मच फॉर योर कॉम्प्लीमेंट। अच्छा, आज कुछ खूबसूरत सा सुनाने वाली हैं आप? जी मैं सुनाऊंगी भी, पोइट्री भी छोटी सी। हाँ, मोहब्बत के कैदियों को जंजीर की क्या जरूरत। अच्छा। मोहब्बत दिल में हो तो तस्वीर की क्या जरूरत। यूं नफरत से न देख, इतनी बुरी नहीं हूँ, माना के गरीब हूँ मगर बेवफा नहीं हूँ। जिंदगी से प्यार नहीं, मौत से इनकार नहीं, वो कौन है इस दुनिया में जो मोहब्बत का शिकार नहीं। आय हाय 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 हाय। हो सके तो मेरा एक काम करो, हो सके तो मेरा एक काम करो, शाम का एक पहर मेरे नाम करो, हो सके तो मेरा एक काम करो। दिल तो पहली नजर में तुम्हारा हुआ, दिल तो पहली नजर में तुम्हारा हुआ। तुम हो जीते हुए और मैं हारा हुआ, मेरे जज्बात का एहतराम करो। शाम का एक पहर मेरे नाम करो, हो सके तो मेरा एक काम करो। मेरी शानों पे जुल्फे पखेरो कभी, मेरे शानों पे जुल्फे बिखेरो कभी, दिल की धड़कन कभी तार छेड़ो कभी, पास बैठो नजर से कलाम करो, पास बैठो नजर से कलाम करो। शाम का एक पहर मेरे नाम करो,
करो, हो सके तो मेरा एक काम करो। वाह जी वाह, क्या बात है आपकी, जबरदस्त, बहुत अच्छी आपने पोइट्री भी सुनाई, सॉन्ग भी सुनाया। अच्छा, पोइट्री में एक वर्ड था कि मोहब्बत से जो है हर किसी ने मोहब्बत की है, आप अपने बारे में क्या कहना चाहेंगे? मैंने अपने रिश्तों से और जितनी मेरी फ्रेंड्स हैं, मैंने वो वाली मोहब्बत नहीं की नीलम। अच्छा। जो एक लड़का और लड़की की मोहब्बत होती है, मैं सोचती हूँ कि वो मोहब्बत जो है ना शादी के बाद ही होनी चाहिए। मेरी अपनी थिंकिंग ये है कि जो आपकी जिंदगी में आए आप उससे मोहब्बत करें, लेकिन अपने रिश्तों से, अपनी फैमिली से और जितने मेरे रिश्तेदार हैं या जितने क्लोज मेरी फ्रेंड्स हैं, मुझे उन सबसे मोहब्बत है। क्या बात है जी आपकी। माई फ्रेंड्स, आई लव माई फैमिली। अब जैसे आपका एक ताल्लुक मुझसे हो गया है तो मुझे आपसे मोहब्बत हो गई है, और आपकी पूरी टीम इतने खुलूस, इतनी रेस्पेक्ट के साथ हमसे बात करती है, तो मेरी वो सब काबिल एहतराम है। बिल्कुल जी, सबको बहुत खुशी हुई ये सब सुन के, आप माशाल्लाह बहुत अच्छे बात करते। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग फ़िरोज़ा। व्यूवर्स, ये हुई असांजी कॉलर, तमाम सुठी असांजी कॉलर आहे, सभिनीनि जो दिलि ख़ुशि कंदी आहे हिते। सो हींअर जेको आहे टाइम थी वियो आहे हिकिड़े ख़ूबसूरत ट्रैक जो तव्हां ॿुधो ईअं साम्हूं। वाह जी वाह, तमाम बेहतरीन शैला गुल जी आवाज़ में गानो तव्हां सभिनीनि ॿुधो, यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं तव्हां सभिनीनि इंजॉय बि कयो हूंदो। तमामु बेहतरीन गानो, तमामु सुठो गानो। ऐं अॼोको जेको टॉपिक आहे उहो सभु तव्हां ॻाल्हाईंदा वञो, चवंदा वञो जेको जेको तव्हांजे ज़हन में अचे थो, पर इन जो जेको आंसर आहे उहो तव्हांखे मां लास्ट में ॿुधाईंदमि त छा इन जो आंसर आहे। पर ॾिसां थी त कॉलर छा था चवनि असांजा, उन्हनि जूं छा छा राय आहिनि। कॉल त शामिल कयो। अस्सलाम वालेकुम। भाजी छा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैरियत आहे? हा त बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां कहिड़े किथां कॉल कई आहे? जल मक्सी मां, दोदा खान। जल मक्सी खां तव्हां कॉल कई आहे। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? ख़ैर दुआऊं भाजी, ख़ुशि आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। तव्हांजूं दुआऊं आहिनि। अॼोको टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी भाजी, टॉपिक ॿुधो आहे अॼोको तव्हां? हेलो हेलो जी जी भाजी। अदा, अॼोको जेको टॉपिक आहे प्रोग्राम में तव्हां ॿुधो आहे? न भाजी। प्रोग्राम जो बेस्ट कॉलर केरु आहे नाइट लाइफ जो? बेस्ट कॉलर? बेस्ट कॉलर। बेस्ट कॉलर छा के चवंदा आहिनि या केरु आहे? अच्छा, मां तव्हांखे इहो थी चवां त असांजो जेको प्रोग्राम आहे नाइट लाइफ, इन में जेके कॉलर्स शामिल थींदा आहिनि, उन्हनि सभिनीनि कॉलर्स मां तव्हांखे सभिनीनि खां वधीक सुठो कॉलर केरु लॻंदो आहे? अभी जलमक्सी थी आहे उहो संगत माण्हू आहे तुंहिंजो मोहम्मद अनवर साहिबु। ठीकु आहे जी, ओके, माशाल्लाह, तव्हांजी राय शामिल कईसीं प्रोग्राम में। को ख़ूबसूरत गानो पंहिंजी आवाज़ में ॿुधाइणु चाहींदो तव्हां? अभी मां डेडिकेट करणु चाहियां थो कंहिंखे गानो वग़ैरह असांखे ॾींदो। अच्छा, नाला खणंदो? ठीकु आहे, खणो। मोहम्मद अयूब मक्सी, मोहम्मद अनवर मक्सी एंड मोहम्मद आज़म मक्सी जी। बेहतर में बेहतर असांजो दोस्त आहे तुंहिंजो मोहसिन मक्सी, तुंहिंजा गंदाव में। ओके जी, तमामु मक्सीस खे जेको आहे सो प्रोग्राम में शामिल कयोसीं। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। व्यूअर्स, इहो आहे असांजो कॉलर जंहिंजो चवणु हुयो त कोई जलमक्सी मां असांजो हिकिड़ो कॉलर आहे। बिल्कुलु जलमक्सी मां असांखे इलाही कॉल्स ईंदियूं आहिनि प्रोग्राम में, सो उहे बेस्ट कॉलर आहिनि, उहे उन्हनि खे पसंदि आहिनि। सो बिल्कुलु तव्हां सभु पंहिंजा पंहिंजा राय शामिल कंदा वञो, पोइ जेको हिन जो आंसर हूंदो मां तव्हांखे ॿुधाईंदमि। हूअं त मुंहिंजी नज़र में मुंहिंजा तमामु जेतिरा बि कॉलर्स आहिनि सभु बेस्ट आहिनि, सभु सुठा आहिनि। मां सभिनीनि सां प्यार कंदी आहियां ऐं सभिनीनि जेको आहे प्रोग्राम में शामिल थी करे तमामु सुठे तरीक़े सां जेको बि टॉपिक हूंदो आहे उनखे बयानु कंदा आहिनि। पर तव्हां हर इंसान जी पंहिंजी चॉइस हूंदी आहे, ज़रूरी न त मां चूज़ कयो मूंखे सभु पसंदि आहिनि त तव्हांखे बि पसंदि हूंदा सभु। सो मां अॼु पब्लिक खां पुछणु थी चाहियां, पंहिंजे व्यूअर्स खां पुछणु थी चाहियां त उन्हनि खे कहिड़ी शइ, कहिड़ो कॉलर, कंहिंजो अंदाज़ पसंदि आहे। सो कॉल त शामिल कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भेण छा हाल आहे? अदा बिल्कुलु ठीकु ठाक। कहिड़ी किथां कॉल कई आहे? सुञातो भेण? सुञातो? मां रेगुलर कॉलर आहियां तव्हांजो। रेगुलर कॉलर आहियो तव्हां, बिल्कुलु। पर एक्चुअली इलाही कॉलर्स हूंदा आहिनि त मूंखे आवाज़ु थोरो न मिसिंग थी वेंदो आहे। सो तव्हां जेकॾहिं हा। ॿियो ख़ैर आहे भेण? ख़ुशि आहियो? मां ख़ुशि लॻी पिया। नालो त ॿुधायो पंहिंजो। मोहम्मद अली मक्सी ॻाल्हायां थो, फागी। ओके जी, मोहम्मद अली मक्सी, कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? ख़ैरियत, अल्लाह जा एहसान आहिनि, करम आहिनि, ख़ुशि आहिनि। ख़ुशि जो हमेशह। अच्छा, अॼोको जेको टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे? हा, रेगुलर कॉलर केरु आहे असांजो?
कॉलर्स जेके शामिल थींदा आहिनि नाइट लाइफ में उन्हनि सभिनीनि कॉलर्स मां बेस्ट कॉलर केरु आहे, सुठो कॉलर केरु आहे? हिन वक़्तु भेण माना बेस्ट कॉलर माना चई था सघूं त सभु आहियूं, लेकिन कंहिंखे घटि नथा चई सघूं हिन महिल। मां पाण चवां त मां बेस्ट आहियां त अॻियां संगत जेके कॉलर कंदा उहे त उन कॉल न कंदासीं ॿीहर। अच्छा जी, चलो ठीकु आहे। सभु बेस्ट आहियूं भेण। ओके जी, थैंक यू सो मच तव्हांजो राय शामिल कयोसीं असां प्रोग्राम में। सो ख़ूबसूरत गानो कोई ॿुधाइणु चाहींदो तव्हां? गानो जी, शाइरी ॿुधाए सघां थो। शाइरी ॿुधाईंदो, ॿुधायो। गुल हुजे गुलाब जो त मोतीअ खे छा कजे, प्यार हुजे पंहिंजो त ॿिए खे छा कजे। वाह वाह, ज़बरदस्त। डेडिकेट करणु चाहींदो? जी आओ। कयो। ज़ुबैर मक्सी जी और आज़म खान मक्सी जी एंड तुफैल मक्सी। तुफैल मक्सी। ओके जी, डेडिकेट कयोसीं तव्हांजे मक्सी दोस्तनि खे। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो राय शामिल थींदा पिया वञनि। हींअर ताईं मुंहिंजे जेतिरा बि कॉलर्स शामिल थिया आहिनि, अधु प्रोग्राम थी चुको आहे। सो सभिनीनि जी हिकिड़ी ई राय आहे त सभु कॉलर बेस्ट आहिनि। ऐं कॉल हींअर शामिल था कयूं। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। जी अदा, कहिड़ी किथां? वाबदा कॉलोनी गुड्डू ज़िला कश्मीर खां मोहम्मद हनीफ शाह। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह भेण, शुक्र अता। ख़ुशि हुजो हमेशा। अॼु को जेको टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे? बिल्कुलु ॿुधो आहे टॉपिक। हाणे असां कंहिंजे नाले चई सघूं था, सभु कॉलर हिक ॿिए खां बेस्ट आहिनि। अच्छा जी जी, ठीकु आहे जी। छो ओके। त काफ़ी माण्हू महिनत कंदा आहिनि। महिनत सां, छो त कॉल हिकिड़े मिंट सां या हिकिड़े सेकेंड सां न लॻंदी आहे, हिकिड़ा कलाक लॻी वेंदा आहिनि, टाइम लॻी वेंदो आहे वॾो। हा हा हा, ऐं महिनत करे ज़बरदस्त। शामिल थींदा आहिनि, इन जे करे मुंहिंजो सभिनी कॉलरनि खे वोट आहे। वाह जी वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु बहितरीन, माशाल्लाह। अच्छा, को गानो ॿुधाइणु चाहींदो ख़ूबसूरत पंहिंजे? बिल्कुलु, अॼु तव्हांजी फरमाइश बलोची चओ या सिंधी चओ, जेको चओ तव्हांखे ॿुधायां। सिंधी। चलो तव्हां बलोची ॿुधायो। न न, हिकिड़ो कमु कयो, बलोची तव्हां यादि करे रखो। वरी असां जॾहिं नेक्स्ट वीक ईंदासीं त उअं बि असां बलोची कल्चर ते ॻाल्हाईंदासीं, बलोच ड्रेस पाईंदासीं। सो तॾहिं ॿुधाइजो। हाली तव्हां सिंधी ॿुधायो। हा सिंधी ॿुधायूं? हा ॿुधायो। देश या परदेस में, देश या परदेस में, हली आऊं जिते बि हुजां, मूंखे यादि सदा रहंदे, इहो यादि सदा रखजां, मूंखे यादि सदा रहंदे, इहो यादि सदा रखजां। भली मुंहिंजे अखियुनि खां परे हूंदे, मुंहिंजी सोचुनि में तूं ई हूंदे। लाइन डिस्कनेक्ट थी वई आहे। व्यूअर्स, असां सां गॾु ई रहिजो। ॿुधूं तकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक तव्हां बि ॾिसो ऐं असां बि ॾिसंदासीं। रही तूं मूंखां परे ओ सुहिणा, हज़ार माण्हू हज़ार महणा, मिलन था मूंखे पवन था सहणा, ही हाल दिल जो मां कीअं ॿुधायां, रही तूं मूंखां परे ओ सुहिणा, हज़ार माण्हू हज़ार महणा, मिलन था मूंखे पवन था सहणा। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ख़ुशामदीद। गानो ॻाए छॾियो, मूं सोचियो कुझु ॻाए छॾियां। मां शेरो शाइरी बि कंदमि यकीनन इंशाल्लाह। सुठा सुठा शेर कुझु मां यादि कंदमि, पोइ उहे बि चवंदमि पंहिंजे प्रोग्राम में, छो जो शेरो शाइरी बि मूंखे पसंदि आहे, सॉन्ग्स बि मूंखे पसंदि आहिनि, सिंगिंग करणु बि मूंखे पसंदि आहे। ऐं तव्हां जेके सॉन्ग्स ॿुधाईंदा स्पेशली उहे त मूंखे इलाही पसंदि आहिनि। सो मां चवंदी आहियां मुंहिंजा कॉलर्स जेकॾहिं एॾो सुठो सुठो था ॻाइनि त पोइ कुझु मां बि ॻाए छॾियां। सो इहो सॉन्ग मां डेडिकेट कंदमि पंहिंजे तमामु ॾिसंदड़ खे, त पंहिंजे तमामु व्यूवर्स खे, ऐं मुंहिंजा जेके तमामु सुठा सुठा कॉलर्स आहिनि उन्हनि सभिनीनि खे इहो सॉन्ग मां डेडिकेट थी कयां पंहिंजे तरफ़ां। सो अॼु जो टॉपिक जेको आहे उहो इहो ई आहे, कॉल। अस्सलामु अलैकुम। कंहिं मुर्क ॾिनी कंहिं तीर ॾिना, आए हाय। कंहिं मुर्क ॾिनी कंहिं तीर ॾिना, सभु यादि अथमि सभु यादि अथमि, कंहिं प्यार ॾिनो कंहिं जीर ॾिना, सभु यादि अथमि सभु यादि अथमि, तोहफ़ा जेकी तक़दीर ॾिना,
सब याद अथम अस्सलाम वालेकुम गुलरेज अली चांडियो लाड़काने खां गुलरेज अली चांदियो ओके मां थोड़ो कंफ्यूज थी वई हुयमि छो जो इहा एंट्री जेका ज्यादातर ॾींदो आहे स्मार्ट सनावला ॾींदो आहे सो गुलरेज जी हाँ तव्हां जो बिल्कुल स्मार्ट सनावला मुझो बेहतरीन ऐं प्यारो दोस्त आहे ऐं मुंहिंजी नज़र सां त बेस्ट कॉलर भी स्मार्ट सनावला ही आहे छो त उहो तमामु बहितरीन ऐं सुठियूं शायरियूं पढ़ंदो आहे वाह जी वाह जबरदस्त तव्हां बि माशाल्लाह तमामु मुंहिंजी तरफ़ खां बेस्ट कॉलर स्मार्ट सनावला गोपांग साहब स्मार्ट सनावला गोपांग साहब अॼु जे प्रोग्राम में गुलरेज जो इहो चवणु आहे त उहे असांजा बेस्ट कॉलर आहिनि ओके जी तव्हांजी बर्थडे आहे बर्थडे विश असां बि कईसीं तव्हां बि उन्हनि खे करे सघो था बिल्कुलु हाँ तो स्मार्ट सनावला साहब के मां बर्थडे विश कंदुमि त अल्लाह पाक उन्हनि जो सुठो करे जिथे बि हुजनि ख़ुशि हुजनि मुस्कुराईंदा रहनि हंसंदा रहनि वसंदा रहनि ऐं तमामु ख़ुशी थी अॼु बर्थडे सनावला खे विश करे ऐं हिकिड़ो गानो यादि कयो आहे उहो ॿुधाईंदुमि बर्थडे जे बारे में जी 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 बिल्कुलु ॿुधायो हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू सनावला अल्लाह साईं तोखे हयाती वॾी ॾींदो तुंहिंजी हयातीअ में न कोई दुखींदो तोहफ़ा गुलनि जा तोले खणी सभु आया थी सालगिरह जी मुबारक थी ओ सुना सालगिरह जी मुबारक थी तुंहिंजी सालगिरह में सभई आयल आहिनि आयल ही मेहमान सभई ख़ुशि था ॾिसजनि हर दिल ख़ुशीअ मां झूमी झूमी गाए थी सालगिरह जी मुबारक थी आए हाय जी जबरदस्त सालगिरह जी मुबारक अथई तमामु सुठो गानो डेडिकेट बि बिल्कुलु तव्हां मुंहिंजे भाउ खे वरी बि मुंहिंजे तरफ़ खां सालगिरह जूं खोड़ सारियूं मुबारकूं हुनजी पूरी फैमिली खे खोड़ सारियूं मुबारकूं ऐं जेके बि शो ॾिसनि ॿुधनि पिया सभिनी खे गुलरेज अली चांडियो जी तरफ़ खां खोड़ सारा सलाम अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखंदा थैंक यू सो मच फॉर कॉलिंग व्यूअर्स इहो आहे असांजा कॉलर गुलरेज असांजा तमामु सुठा कॉलर आहिनि ऐं उन्हनि जेको आहे उन्हनि वोट ॾिनो कंहिंखे स्मार्ट सनावला गोपांग साहब खे सो सनावला जी कॉल आहे सभिनीनि उन्हनि खे एॾो यादि कयो आहे त असां शामिल था कयूं सनावला खे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम शहर कंबर खां स्मार्ट सनावला थो ॻाल्हायां कीअं आहियो तव्हां ठीकु ठाकु आहियो सभिनीनि खां पहिरियां तव्हांखे मुंहिंजे तरफ़ां हैप्पी बर्थडे ऐं तव्हां हमेशह ख़ुशि जो आबाद जो तव्हांजो जनम ॾींहुं थैंक आहे यू तव्हांजी वॾी वॾी महिरबानी ऐं जीअं मुंहिंजो प्यारो दोस्त मीर मोहम्मद मुगेरी ऐं गुलरेज चांडिया मूंखे बर्थडे विश कई उन्हनि जो मां शुक्रगुज़ार आहियां मौला तव्हांखे ॿिन्हिनि खे सलामत रखे ऐं तव्हांखे बि तव्हांजी सॼी टीम खे बि थैंक यू सो मच तव्हां बि हमेशह ख़ुशि रहो आमीन आमीन ऐं ईअं ई प्रोग्राम में शामिलु थींदा रहो सो तव्हांखे वोट्स मिलिया आहिनि 2 सो तव्हां छा चवणु चाहींदव मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे माशाल्लाह माशाल्लाह जी हाणे तव्हां ॿुधायो तव्हांखे इन प्रोग्राम जो बेस्ट कॉलर केरु लॻंदो आहे मूंखे हिन प्रोग्राम जो बेस्ट कॉलर जेको आहे मुंहिंजो दोस्त गुलरेज चांडियो उहो माशाल्लाह गाना ॻाईंदो आहे ॾाढो सुठो हुनजो आवाज़ु आहे उहो ई बेस्ट कॉलर आहे वाह जी वाह ज़बरदस्त तमामु बहितरीन गानो ॿुधाइणु चाहींदो कोई पंहिंजी आवाज़ में हा अॼु गानो ॿुधायां ॿुधायो हा ॿुधायां ॿुधायो सफ़ा में चो वॻे सां बटण जानी केॾा सोना लॻई पिया वरी हथ में कंगण जानी केॾा सोना लॻनी पिया वरी हथ में कंगण जानी ओ सफ़ा में चो वॻे सां बटण जानी केॾा सोना लॻनी पिया वरी हथ में कंगण जानी ओ वॻो वाह जो सिगल छाटक बटण अथसि लॻल सोना केॾा अथसि कफ़ा वरी बरीथ भरियल केली मथां तुंहिंजे पाए पोती ॿधण जानी केॾा सोना लॻनी पिया सोना हथ में कंगण जानी वाह जी वाह ज़बरदस्त तमामु बहितरीन डेडिकेट करणु चाहींदव डेडिकेट कंदुसि मुंहिंजो प्यारो दोस्त मीर मोहम्मद मुगेरी ऐं गुलरेज चांडियो ऐं जेके बि ॾिसनि था सभिनी खे डेडिकेट ओके जी डेडिकेट कयोसीं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा थैंक यू सो मच फॉर कॉलिंग सो व्यूअर्स इहो आहे असांजा कॉलर तमामु सुठा तमामु बहितरीन स्मार्ट सनावला असांजा कॉलर उन्हनि जो चवणु हुयो त गुलरेज जेके आहिनि उहे बेस्ट कॉलर आहिनि सुठा कॉलर आहिनि सो कॉल था शामिलु कयूं अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम अभी कहिड़ा हाल आहिनि जी कहिड़े किथां अभी मनठार ब्राह्मणी वारी पांदी खां कीअं आहियो ठीकु ठाकु आहियो
हाँ अभी कह लॻो तव्हां कीअं ख़ुशि आहियो? मां अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक आहियां। तव्हां जूं दुआऊं आहिनि। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। कीअं अॼु जो टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी न अभी न ॿुधो आहे? हाणे प्रोग्राम खे जॉइन कयो। नाइट लाइफ प्रोग्राम जो बेस्ट कॉलर केरु आहे जेको तव्हांखे इलाही पसंदि आहे? बेस्ट कॉलर जी जी अभी असां ॾिसण अॼु माना चाहियूं था। अॼु असां ॾिठो आहे प्रोग्राम। अच्छा जी, अॼु तव्हां प्रोग्राम ॾिठो आहे। ठीकु आहे, को मसइलो न। को गानो ॿुधाइणु चाहींदव? जी असां गानो ॿुधासीं मुमताज़ मलाई जो। ॿुधायो। मां ॿुधायां तव्हां ॿुधायो न असांखे। अच्छा असां ॿुधायूं। ओके जी, ॿुधायूं त तव्हांखे असां मुमताज़ मौलाई जो कोई गानो लाइब्रेरी में अवेलेबल हुयो त ज़रूरु ॿुधाईंदासीं। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, काॾे बि न वञिजो, असां सां गॾु ई रहिजो। हींअर टाइम थी हिकिड़े ख़ूबसूरत ट्रैक जो, तव्हां बि ॾिसो ईअं सां ॾिसंदासीं। लहरूं लड़की वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में तव्हांखे हिकु भेरो ॿीहर चऊं था भलीकार। गानो त मूं तव्हांखे ॿुधायो, कुझु शेयर थी वञे। ॿ लाइननि जो हिकिड़ो शेयर आहे उहो तव्हांखे ॿुधायूं था ऐं तव्हांजूं कॉल्स बि शामिलु कंदासीं प्रोग्राम में। सो शेयर आहे, शेर गौर फरमाइजो मुझे शेर पे। तरस आता है मुझे अपनी मासूम सी पलकों पर, तरस आता है मुझे अपनी मासूम सी पलकों पर, जब भीग कर कहती हैं अब रोया नहीं जाता। सो व्यूअर्स, इहो शेयर हुयो ऐं थोरो नंढड़ो हुयो पर वॾो यादि कंदमि, पोइ तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदमि। कॉल्स बि तव्हांजो शामिलु कयूं था असां प्रोग्राम में। अॼु जेको असांजो टॉपिक आहे, तव्हां असांखे ॿुधाईंदव त बेस्ट कॉलर असांजे प्रोग्राम जा केरु आहिनि ऐं सभु वन बाय वन असांखे राय ॿुधाईंदा पिया वञनि। कॉल बि शामिलु कयूं था। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। बाजी छा हाल आहे? अदा बिल्कुलु ठीकु ठाक लही पई आहियां मां। ऐं तव्हांखे मां जेकॾहिं सुञाणे त मां तव्हांखे वई आहियां, पर नालो थोरो ज़हन में नथो अचे। जी बाजी गुल मोहम्मद रिंद फराम बदीन। बदीन, बिल्कुलु जी, बिल्कुलु बिल्कुलु मूंखे ख़बर आहे बदीन मां तव्हां कॉल कई, पर नाले में मूंखे थोरी कंफ्यूजन थी वेंदी आहे। सो कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह। सभ खां पहिरियां तव्हांजी पूरी टीम खे अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदी, अॼु जो जेको टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे? जी बिल्कुलु बि ॿुधो आहे। छा चवणु चाहींदव? अदी टॉपिक जेको आहे बेस्ट कॉलर केरु आहे, आउं चवंदुसि सभ खां बेस्ट जेके आहिनि से जेके इन प्रोग्राम खे मैनेजमेंट कनि पिया, डायरेक्टर साहब ऐं तव्हांजी पूरी टीम जेकी आहे सभ खां बेस्ट आहिनि जिन ही प्रोग्राम शुरू कयो। वाह जी वाह, ज़बरदस्त। थैंक यू सो मच। तव्हां असांजी टीम खे एप्रिशिएट कयो। पर टीम त माशाल्लाह असांजी नो डाउट तमामु सुठी आहे, पर कॉलर्स असां चाहियूं था त जेके तव्हां ॾिसंदा आहियो प्रोग्राम, त तव्हां थोरो असांखे ॿुधायो त तव्हांखे वधीक कॉलर केरु वणंदो आहे, जंहिंजो अंदाज़, जंहिंजो ॻाल्हाइणु तव्हांखे पसंदि हुजे? भेण आउं इहो चवंदुसि त प्रोग्राम में दाख़िल थियणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे ऐं कॉल जो इंतज़ारु करिणो पवंदो आहे, कॾहिं तो नंबर असांजो चढ़े ऐं ॾाढी मुश्किल प्रॉब्लम हूंदी आहे प्रोग्राम में थियणु। इन करे आउं इहो ई चवंदुसि त कॉलर जेके आहिनि सभई बेस्ट आहिनि मुंहिंजा, जेके बि प्रोग्राम में आहिनि। वाह जी वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह, तमामु बहितरीन ऐं तमामु सुठो कमेंट तव्हां ॾिनो। वॾी महिरबानी। को ख़ूबसूरत गानो तव्हां पंहिंजी आवाज़ में ॿुधाइणु चाहींदव? जी अदी, गानो ॿुधाईंदुसि पाकिस्तानी उर्दू। ठीकु आहे जी, ॿुधायो। आज तू गैर सही प्यार के बगैर सही, आज तू गैर सही प्यार के बगैर सही, तेरी आंखों में कोई प्यार का पैगाम नहीं, तुझको अपना ना बनाया तो मेरा नाम नहीं, आज तू गैर सही प्यार के बगैर सही, तेरी आंखों में कोई प्यार का पैगाम नहीं, तुझको अपना ना बनाया तो मेरा नाम नहीं। वाह जी वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, माशाल्लाह, तमामु बहितरीन। डेडिकेट करणु चाहींदव? जी अदी बिल्कुलु। जेके इन वक़्तु ॾिसनि पिया दोस्त, जेके प्रोग्राम खे ॾिसनि पिया उन सभिनी खे, ऐं उनखां अलावा नूर मोहम्मद ऐं
अब्दुल मजीद के जेके इन वक्त प्रोग्राम ॾिसनि पिया थी। ओके जी, थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, असां जेको आहे प्रोग्राम में तव्हांजा राय बि शामिल कंदासीं, काॾे बि न वञिजो, असां सां गॾु ई रहिजो। ऐं टाइम थी वियो आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, त मूं वटि ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो नाइट लाइफ। हथ बधी दिल बरखे वेहंदस वनी दरते माफी दे नौकर खे यार खे पर चाहेणो आहे जिंदगी खे ठाहेणो आहे। वेलकम बैक टू दिस प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार। ऐं अॼु मुंहिंजी ॾाढी दिलि पई चवे त मां गाना गायां, ऐं छो जो मौसीक़ी उअं ई बि रूह जी ग़िज़ा आहे। जॾहिं माण्हू परेशान हूंदो आहे, अपसेट हूंदो आहे, या को बि अहिड़ो प्रॉब्लम हूंदो आहे त माण्हू ॻाईंदो आहे, या कुझु न कुझु हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी आदत आहे, पंहिंजूं पंहिंजूं शयूं आहिनि, पंहिंजी पंहिंजी नेचर आहे, उहो छा कंदो आहे। सो मुंहिंजी अॼु दिलि पई चई त मां ॻायां, पर टाइम एतिरो बि न आहे, न त मां सोचियो पियो त मां हर ब्रेक खां पोइ को न को गानो ॻाईंदमि, ऐं यकीननि तव्हां मूंखे बर्दाश्त कंदा हूंदो। सो व्यूअर्स, अॼु जो जेको टॉपिक आहे उहो बि तमामु बहितरीनु आहे। कॉल शामिल कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी अदा, कहिड़े किथां? हेलो 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 अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। असां महबूब दर्श पियो ॻाल्हायां, राजनगर तां मणी जी महबूब दर्श राजनगर तां मणी अलाए छा पिया चओ? हेलो अदा, तव्हांजी आवाज़ न पई अचे। तव्हां जॾहिं कॉल कंदा कयो त टीवी जो वॉल्यूम म्यूट करे ॻाल्हाईंदा कयो, ताकी तव्हांजी आवाज़ ऐं असांजी आवाज़ जॾहिं मिक्स थी वेंदी आहे त पोइ कंफ्यूजन थींदी आहे ॻाल्हाइण में। लास्ट कॉलर जेके असांजा हुया उन्हनि इहो ई चयो त कॉल ॾाढी मुश्किलनि सां लॻंदी आहे, जेकॾहिं लॻी वेंदी आहे त कोशिशि कंदा कयो ॻाल्हाईंदा कयो। कॉल त शामिल कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मोहम्मद सादिक भुट्टो पीरे ॻोठ खां। कीअं आहियो अदा? ठीकु ठाक आहियो? ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह, तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हां बि ख़ुशि हुजो। कीअं आहियो? प्रोग्राम में जेको असांजो जेको टॉपिक आहे तव्हां ॿुधो आहे? जी जी टॉपिक ॿुधो आहे, रोज़ तक़रीबन ॿुधंदा आहियूं। कॉल अलाह जी महिरबानी सां मस लॻी आहे। कॉल मस लॻी आहे तव्हांजी? जी एक्चुअली टॉपिक तव्हांजा सुठा हूंदा आहिनि माशाअल्लाह। अक्सर मां कॉल कंदो आहियां, पर कॉल कॾहिं कॾहिं मिले थी पई। हाँ, अॼु फाइनली तव्हांजी कॉल लॻी वई आहे, त तव्हां असांखे ॿुधायो त नाइट लाइफ प्रोग्राम जो बेस्ट कॉलर केरु आहे? बेस्ट कॉलर तव्हांजी आहे मैडम फाइज़ा, फिरोज़ा नालो, फिरोज़ा शायदि। अच्छा, फिरोज़ा, ठीकु आहे। तमामु सुठा शेयर बि चवंदी आहे, सुठा टॉपिक ते ॻाल्हाईंदी बि आहे माशाअल्लाह। ओके जी, फिरोज़ा खे वोट मिलियो आहे तव्हांजे तरफ़ां, ठीकु आहे। अच्छा, को ख़ूबसूरत गानो तव्हां पंहिंजी आवाज़ में ॿुधाइणु चाहींदव? ख़ूबसूरत गानो बि ॿुधाईंदुमि, हिकिड़ो शेयर ॿुधाईंदुमि लतीफ़ सरकार जो, अॼु जे हिन डेडिकेशन जे लाइ ऐं बेस्ट कॉलर जे लाइ। लतीफ़ सरकार फरमायो आहे त पखी सभई न सुहिणा, माण्हू सभई न अंज, कंहिं कंहिं माण्हू बंज अचे बूई बहार जी। तव्हांजी बेस्ट कॉलर सभई सुठा आहिनि माशाअल्लाह, हूअं त कंहिंखे बि घटि नथो चई सघिजे। हा हा बिल्कुलु। बाक़ी ऐं गानो मां ॿुधाईंदुमि, हा ॿुधायो। मिली वञ यार तूं मूंसां अचानक मौत ईंदो आहे। वाह जी वाह, गानो ॿुधायो था? गानो थोरो ॿुधायो मां, इहो बसि मिली वञ यार तूं मूंसां अचानक मौत ईंदो आहे। वाह जी वाह 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 वाह, छा ॻाल्हि आहे तव्हांजी। डेडिकेट बि करे छॾियो तव्हां। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। व्यूअर्स, इहो हुया असांजा कॉलर, जंहिंजो चवणु हुयो त फिरोज़ा जेका असांजी रेगुलर कॉलर आहे, उहा उन्हनि खे सुठी लॻंदी आहे। उन्हनि जा शेरो शाइरी, उन्हनि जो टॉपिक खे बयानु करण जो अंदाज़ उन्हनि खे पसंदि आहे, सो वोट मिलियो आहे उन्हनि खे। अच्छा, हाणे जेको आहे कॉल, उन्हनि असांखे सॉन्ग बि ॿुधायो, शेर बि ॿुधायो, डेडिकेट बि उन्हनि खे कयो। सो जेके प्रोग्राम हीअं ॾिसनि था कॉलर, कॉल था शामिल कयूं उन्हनि जी। सो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदी। जी, कहिड़े किथां? आबिद जाफराम शिकारपुर अदी। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? दुआ आहे अदी तव्हांजी, तव्हां ख़ुशि लॻा पिया न? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआऊं आहिनि, मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। ऐं प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। अॼु को टॉपिक जेको आहे प्रोग्राम में तव्हां ॿुधो आहे? जी जी अदी, माशाअल्लाह तमामु बहितरीनु तव्हांजो प्रोग्राम हली रहियो आहे अदी। थैंक यू सो मच। टॉपिक ते अदी माशाअल्लाह सभु बेस्ट कॉलर आहिनि। बेस्ट कॉलर आहिनि, ओके, शामिल कयोसीं तव्हांजो राय। को ख़ूबसूरत गानो ॿुधाइणु चाहींदव? जी अदी, शेर ॿुधाईंदुमि। ॿुधायो।
पंहिंजियूं हसरतूं पाण साड़े वेठासीं, अच्छा दिल जा ख्वाब दिल में ॻारे वेठासीं। वाह वाह, पंहिंजियूं हसरतूं पाण साड़े वेठासीं, छा ॻाल्हि आहे, दिल जा ख्वाब दिल में ॻारे वेठासीं। आहे है, हिक मंज़िल ते पहुचण लाइ सभु रस्ता विसारे वेठासीं। छा ॻाल्हि आहे, जीअण जो हो शौक़ ॾाढो, हैरत आ त पाण खे मारे वेठासीं। आहे है, छा ॻाल्हि आहे, ज़बरदस्त, तमामु बहितरीन। डेडिकेट करणु चाहींदो? जी अदी धरती चैनल खे। ओके जी, थैंक यू सो वेरी मच, थैंक्स अ लॉट। तव्हां एॾो सुठो गानो ॿुधायो, शेर ॿुधायो, डेडिकेट बि कयो। सो व्यूअर्स, असां सां गॾु ई रहजो, टाइम थी वियो हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक जो, तव्हां बि ॾिसो ऐं असां बि ॾिसंदासीं। कदा कख ना सहंदई यार में ते अज जिंदा। वेलकम बैक टू दिस प्रोग्राम में सॉरी, एक भेरो ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार ऐं ख़ुशामदीद। गानो तव्हां ॿुधो, यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो, तव्हां सभिनी एंजॉय बि कयो हूंदो। तमामु बहितरीन सॉन्ग हुयो ऐं अॼोको जेको टॉपिक हुयो उहो असांजो इहो ई टॉपिक हुयो त तव्हां असांखे ॿुधाईंदो त बेस्ट जेको कॉलर आहे प्रोग्राम जो उहो केरु आहे ऐं तव्हां कंहिंजे कहिड़ो अहिड़ो कॉलर आहे जंहिंजी तव्हां कॉल जो वेट कंदा आहियो, तव्हांखे हुनजो ॻाल्हाइणु सुठो लॻंदो आहे। सो मां जॾहिं प्रोग्राम स्टार्ट कयो हुयो त मूं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि चई हुई त मुंहिंजा जेतिरा बि कॉलर आहिनि मुंहिंजे दिलि जे इलाही क़रीब आहिनि ऐं मुंहिंजा इलाही सुठा कॉलर्स आहिनि। मां सभिनीनि सां प्यार कंदी आहियां, तमामु सुठा कॉलर आहिनि मुंहिंजा ऐं मुंहिंजे लाइ सभई बेस्ट आहिनि, सभई सुठा आहिनि। कॉल था शामिल कयूं। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो जी, अदा केरी किथां? हेलो हेलो हेलो, कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे। सो मां चयो हुयो त मुंहिंजा जेतिरा कॉलर्स आहिनि सभु मुंहिंजे लाइ इक्वल आहिनि ऐं सभई बेस्ट कॉलर आहिनि। पोइ मूं सोचियो त मुंहिंजी जेका थिंकिंग आहे या जेको मुंहिंजो माइंड लेवल कमु करे थो हींअर, त मुंहिंजा सभई कॉलर सुठा आहिनि। त मां सोचियो जेका मुंहिंजी थिंकिंग्स आहिनि उअं ई सेम मुंहिंजा कॉलर्स बि सोचींदा आहिनि, या जीअं मां चवां थी मुंहिंजा सॼा कॉलर समूरा कॉलर जेके आहिनि उहे बेस्ट आहिनि, त उहे बि इहो चवनि था या उहे कंहिं सिलेक्टेड पर्सन खे चूज़ कनि था। सो 90% बल्कि 99% जेके कॉलर हुया असांजा, सभिनीनि जी थिंकिंग मूं वांगुरु ई हुई ऐं सभिनीनि इहो ई सोचियो त न, सभई कॉलर हिकु जहिड़ा आहिनि, सभई कॉलर बेस्ट आहिनि, सभई कॉलर सुठा आहिनि। काफ़ी कॉलर्स इहो चयो त कॉल ॾाढी मुश्किलनि सां लॻंदी आहे ऐं प्रोग्राम में ॾाढी मुश्किलनि सां असां शामिलु थी सघंदा आहियूं। सो पहिरियों कॉल था शामिलु कयूं, पोइ मां पंहिंजी ॻाल्हि खे कंदमि कंटिन्यू। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, अदा केरी किथां? जी मां नवाब शाह ॻाल्हायां, मुख्तियार अली कीरियो। जी अदा, कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? जी गाँव तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक लॻी पई आहियां। जेको टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी मैडम। आवाज़ सफ़ा नथी अचे तव्हांजी। आवाज़ अचे पई मैडम। अच्छा, टॉपिक ॿुधो आहे तव्हां अॼोको? जी मैडम। छा चवणु चाहींदो? माशाल्लाह टॉपिक ॾाढो सुठो आहे ऐं अदी फिरोज़ खे लख लख मुबारक, जेको फर्स्ट कलर आहे तव्हांजी। ओके अदा, कोई गानो ॿुधाईंदा? न मैडम, गानो कोन थो अचे असांखे। शेरो शायरी? न कुझु बि न। मां डेडिकेट नदीम अली कीरियो खे। अच्छा, नादर अली कीरियो खे, सिंगार अली कीरियो खे। ओके जी, डेडिकेट कंदासीं। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो मां जेको आहे जीअं सोचियो हुयो त मुंहिंजा कॉलर सभई माशाल्लाह मुंहिंजी सोच जा ई आहिनि ऐं सभु पॉज़िटिव कॉलर आहिनि मुंहिंजा ऐं सभु सुठा कॉलर आहिनि मुंहिंजा नेचर वाइज़। काफ़ी कॉलर्स जी त बिल्कुलु वाकई को कॉल जेका लॻंदी आहे ॾाढी मुश्किलनि सां लॻंदी आहे, कॾहिं नेटवर्क प्रॉब्लम थी वेंदो आहे, कॾहिं छा प्रॉब्लम थी वेंदो आहे, एतिरा कॉलर्स नंबर इंगेज वेंदो आहे, ॾाढी मुश्किलनि सां कॉल लॻंदी आहे। त इन करे सभई बेस्ट हूंदा आहिनि, सभई सुठा हूंदा आहिनि। सभिनीनि खां सुठी ऐं बेस्ट ॻाल्हि इहा आहे त अॼोके एतिरे मसरूफ़ दौर में, एॾे मसरूफ़ टाइम में, दुनिया जहान जे कमनि कारनि खे छॾे उहे प्रोग्राम में कॉल कंदा आहिनि, प्रोग्राम में शामिलु थींदा आहिनि, प्रोग्राम में जेको टॉपिक रखंदा आहियूं उन्हनि ते ॻाल्हाईंदा आहिनि, सॉन्ग ॿुधाईंदा आहिनि। सो प्रोग्राम जे फॉर्मेट ते हलंदा आहिनि प्रॉपर। सो तमामु सुठा मुंहिंजा सॼा कॉलर्स आहिनि ऐं तव्हां सभिनीनि जेको राय शामिलु कयो, मूंखे तमामु घणी ख़ुशी थी इहो ॿुधी करे त तव्हां सभिनीनि जी सोच पॉज़िटिव आहे। तव्हां सभिनीनि जे लाइ सुठो सोचींदा आहियो ऐं हमेशह पंहिंजी ज़िंदगी में हिकिड़ो एम ठाहे छॾियो, पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो उसूल ठाहे छॾियो त कंहिंखे ग़लति न आहे चवणो, सभु सुठा आहिनि, सभु पंहिंजी नज़र में सुठा आहिनि, सभु पाण सुठा आहिनि। तव्हां कंहिंखे जज नथा करे सघो, तव्हां कंहिंखे कुझु चई नथा सघो, छो जो
हर इंसान परफेक्ट ना हूंदो, अल्लाह पाक हर इंसान खे परफेक्ट ना ठाहियो, कंहिं जे अंदरि का न का कोताही हूंदी आहे। सो असां उन्हनि खे जेकॾहिं काउंट न कयूं त बेटर आहे। सो तमामु सुठो लॻो अॼु टॉपिक ते तव्हां सभिनीनि सां ॻाल्हाए। इंशाल्लाह वरी नेक्स्ट वीक हाज़िर थींदासीं नए प्रोग्राम, नए अंदाज़ ऐं नई टॉपिक सां गॾु। तेसि ताईं पंहिंजो ऐं पंहिंजी समूरी फैमिली जो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।